औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे अरबुस्तान जा जोग्राफियाई पंज हिसा। जोग्राफियाई दाननि अरबुस्तान खे पंजनि हिसनि तहामा, हिजाज़, नजद, यमन ऐं अरूस में विरहायो आहे। तहामा जी माना आहे हेठाईअ वारी ज़मीन। तहामा यमन ऐं हिजाज़ जे विच में वाक़िअ आहे, जेको किनारे आमर खां जबल सिरात ताईं आहे। हिजाज़ तौरात में हिजाज़ खे फ़ारान चयो वियो आहे। ड्रेग जे हिसाब सां हिजाज़ फैलियल आहे यमन खां शाम ताईं। अरबुस्तान जो वॾे में वॾो सूबो हिजाज़ आहे। हिजाज़ वाक़िअ आहे समुंड अहमर कल्ज़म जे किनारे ते। अक्सर हिजाज़ जो इलाइक़ो रेगिस्तान ते मुश्तमिल आहे। जिद्दो ऐं यंबो आहे सामूंडी बंदरगाहूं हिजाज़ में समुंड अहमर जे किनारे ते। मको, मदीनो ऐं ताइफ़ मशहूर शहर आहिनि हिजाज़ जा। जिद्दो मके जो बंदरगाह आहे, जेको मके जे ओलह तरफ़ 75 किलोमीटर जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। यंबो बंदरगाह मदीने जे वेझो वाक़िअ आहे। नजद जी माना आहे पट, प्लेटिव। अरबिया जे गादीअ जो हंधु नजद में आहे। यमन अरबिया जो निहायत ज़रख़ेज़ ऐं आबादीअ भरियो इलाइक़ो आहे। यमन पिणु इस्लाम खां अॻु बि तरक़ी याफ़्ता इलाइक़ो रहियो आहे। यमन में सबा ऐं हमीर नाले मुहज़िब क़ौमूं रही चुकियूं आहिनि। यमन जे गादीअ जो हंधु सना आहे। यमन जे ईरानी गवर्नर बाज़न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में इस्लाम क़बूल कयो हो। अदन अरबिया जो पतन आहे, जेको यमन में वाक़िअ आहे। अमीरी क़बीलनि ज़राअत जे मक़सद सां यमन में डेम ठाहिया हुया। उन्हनि 40 किलोमीटर डिघो डेम सात मुआरिब ठाहियो हो। क़ुरान में डेम सात मुआरिब जो ज़िक्र थियल आहे। हज़रमौत यमन ऐं ओमान जे विच में अरबियन साहिली पट्टीअ में वाक़िअ आहे। अरोज़ ॾखण नजद खां पर्शियन गल्फ़ ताईं वाक़िअ आहे। यमामा मशहूर इलाइक़ो बि अरोज़ में शामिल आहे।